अवल नाम अलाह जो ॾींदड़ ॾे सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो। ॿ टे असां लेक्चर शुरू में जेके हलायासीं उनजो घणो असांजो फोकस हुयो अखरनि जी शकिलुनि ते, आवाज़नि ते, आवाज़नि जा कहिड़ा क़िस्म थियनि था ऐं आवाज़ कीअं था थियनि, उहे आवाज़ मिली पद कीअं था ठाहिनि, सेलेबल कीअं था ठाहिनि ऐं पोइ वरी सेलेबल खे वरी आंदोसीं पिए लफ़्ज़ में। हाणे लफ़्ज़ खे जॾहिं आवाज़नि जी निस्बत सां ॾिसंदा आहियूं त उनजा आवाज़ मुख़्तलिफ़ थींदा आहिनि ऐं जॾहिं अखर ॾिसंदा आहियूं त अखर मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। उन खां पोइ वरी असां पोयों जेको लेक्चर असां हलायोसीं उहो इन ते त आख़िरी ज़ेर ज़बर पेश जी केतिरी अहमियत थिए थी ॿोलीअ में। इन जे करे जेके बि असां लफ़्ज़ इस्तेमालु कयूं ख़ासि करे ॿोलीअ जे हवाले सां उनजो आख़िरी ज़ेर ज़बर पेश वाज़िह हुजे, छो जो इन ते असांजो जमा वाहिद बि थिए थो, मोनस मुज़कर बि थिए थो, हर्फ़ इज़ाफ़त बि इन ते थिए थी, हर्फ़ जर बि इन ते थिए थो ऐं फ़ाइली मफ़ौली फ़र्क़ बि इन ते थियनि था आख़िरी ज़ेर ज़बर पेश ते। त इन जे लाइ तव्हांजा जेके उचार हुजनि ख़ासि करे उस्ताद जा ॿारनि जे अॻियूं या जेके ॿार तव्हां पढ़ायो था, तव्हां वालिदेन थींदव या हूंदव या थींदव, त उन में तव्हांखे बि इहा ई कोशिशि करणु घुरिजे सिंधी ॿोलीअ जो आख़िरी जेको ज़ेर ज़बर पेश आहे उहो वाज़िह हुजणु घुरिजे। ऐं इन ते इन जे इस्तेमाल सां ॾिसो न त मोनस मुज़कर बि जुड़नि था, जेके जिन्सी ऐं गैर जिन्सी लफ़्ज़ बि थियनि था। मिसाल तौर ते खट आहे, जॾहिं ज़बर थी अचे भई खट खे त इहा मोनस थी वई, ईअं कोन चइबो त हीउ मोजो खट आहे, हीउ मोजो खट आहे, ईअं त कोन चइबो। त माना सम्झो त इन्हनि शयुनि जी अहमियत आहे। इन जे लाइ इहो आख़िरी ज़ेर ज़बर पेश तमामु लाज़मी आहे। ऐं वरी जॾहिं असां पटी अलफ़बे जेका पढ़ूं था या पढ़ायूं था उन में बि इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। उन अलफ़बे में ॿिनि क़िस्मनि जा अखर आहिनि जिन जा नाला आहिनि। असां नालनि जे हवाले सां उनखे पढ़ंदासीं। पहिरियों त असां उन जा आवाज़ पढ़िया आहिनि, पोइ अखर पढ़ियूंसीं, अखरनि जूं सूरतूं पढ़ियूंसीं। हाणे असां चाहियूं था त हिननि अखरनि जा जेके नाला आहिनि उहे असां दुरुस्त नमूने सां उचारे सघूं। हाणे हिननि अखरनि जे नालनि में ॿिनि क़िस्मनि जा नाला आहिनि। हिकिड़ो क़िस्म सरबो आहे लोगोग्राम, लोगोग्राम, ऐं ॿियो सरबो आहे सेलेबोग्राम। सेलेबोग्राम लफ़्ज़ सेलेबिल मां वरितलु आहे। सेलेबिल सम्झो था पद, मिसाल को बि वाविल हुन सां मिलाए इस्तेमालु कजे। मिसाल तौर ते बे आहे, ब जो आवाज़ु आहे, पर असां हुनजो नालो हुनजो असां वटि सिंधी ॿोलीअ में आहे बे, बे चवंदा आहियूं न हुनखे, भाई बे जो अखर आहे। जॾहिं आवाज़ जी ॻाल्हि कबी त चइबो ब जो आवाज़ु आहे, ठीकु आहे। पर जॾहिं असां हुनजे अखर जी ॻाल्हि कंदासीं त अखर जो नालो आहे बे। हाणे अरबीअ में तव्हां नाज़रा क़ुरैशी पढ़ंदा हूंदो, तव्हांखे क़ाइदो पढ़ाईंदा आहिनि न अरबी जो, त हुन में बाह करे पढ़ाईंदा। इहो हुननि जो मिज़ाज आहे अरबनि जो। हू अखर खे आ जी आवाज़, आ जो सेलेबिल ॾेई, आ जो सम्झो त वाविल ॾेई सेलेबिल पढ़ाईंदा आहिनि, बा पढ़ंदा आहिनि। असां पढ़ंदा आहियूं बे। ऐं इंग्लिश में जेकॾहिं उहा पढ़ंदा आहिनि उहो वरी ई जो आवाज़ु मिलाए बी आहे, उहो बा जो आवाज़ु आहे न, उहो त ब जो आवाज़ु आहे, पर उनखे बी पढ़ंदा, असां बे पढ़ूं। इहे ॿोली जा मिज़ाज आहिनि। वरी जॾहिं देवनागरी हिंदी उहा जेका स्क्रिप्ट पढ़ंदी आहे, पढ़बी आहे, त उन में वरी ब जो जेको अखर आहे उहो वरी ब करे पढ़ाईंदा आहिनि, पढ़ाईंदा ई ब। इन जे करे चऊं था त हीअ अखरनि जा जेके नाला आहिनि ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़े खे सरबो आहे लोगोग्राम, ॿिए खे सरबो सेलेबोग्राम। त लोगोग्राम में हिकिड़ो नालो हूंदो आहे डायरेक्ट जीअं वठिबो नालो, पर सेलेबोग्राम में सेलेबिल ठाहिबो, माना को बि वाविल हुन सां मिलाए उन में उनखे सेलेबिल करे ठाहिबो, त उहो सरबो सेलेबोग्राम। मिसाल तौर ते ॿ नाला आहिनि, ॿिनि क़िस्मनि जा नाला आहिनि अखरनि जा।
हिकिड़ो जीअं अलफ़, जीम, गाफ़, नून, मीम, लाम, इहे अहिड़े क़िस्म जा नाला आहिनि जिन खे असां कोठींदा आहियूं लोगोग्राम। पर जॾहिं चवंदासीं ॿे, भे, पे, त इहे थी विया सेलेबोग्राम। मुंहिंजो नालो काइनात चांडियो आहे ऐं मूं ग्रेजुएशन कई आहे सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे मां। अलफ़, बे, ॿे, भे, ते, थे, टे, ठे, से, पे, जीम, ॼे, झे, ॼे, चे, छे, हे, खे, दाल, धे, ॾे, ढाल, ढे, ज़ाल, रे, ड़े, ज़े, सीन, शीन, स्वाद, ज़्वाद, तुए, ज़ुए, ऐन, गेन, फे, फे, काफ़, काफ़, खे, घे, गे, घे, ङे, लाम, मीम, नून, णे, वाव, हे, हमज़ो, ये। अलफ़, बे, ॿे, भे, ते, थे, टे, ठे, से, पे, जीम, 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 हाँ, ॼे, झे, ञे, चे, छे, हाय, हाँ ठीकु आहे, हाय, खै, दाल, धाल, धाल, धे, धे, ॾे, ढे, ढाल, ढे, ज़े, ज़ाल, रे, ड़े, ज़े, सीन, शीन, स्वाद, द्वाद, ज़्वाद, तोय, स्वाद, स्वाद, द्वाद, ज़्वाद, तोय, ज़ोय, ऐन, गैन, फे, फे, काफ़, काफ़, खे, गाफ़, गे, गे, घे, ङे, लाम, मीम, नून, णे, वाव, हे, हमज़ो, ये। शाबाश। पटीअ में जेके अखर आहिनि उन जा जेके नाला आहिनि, नालनि जे बारे में तव्हां वटि को सुवालु आहे त मूंसां ॻाल्हायो, पुछो जी। नाला वठिबा पंहिंजी ॿोलीअ जे मिज़ाज मुताबिक़। ईअं त लफ़्ज़ु अलिफ़ आहे, अलिफ़ अरबीअ में, उर्दू वारा बि था अचनि, फारसी वारा बि था अचनि, पर सिंधीअ में असां पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ लफ़्ज़नि खे वठंदा आहियूं न। लफ़्ज़ आहे गिलास, असां पेश ॾेई था चऊं गिलास, गिलास चवंदासीं नी। त अहिड़े नमूने सां जेके ॿाहिरियां लफ़्ज़ ईंदा आहिनि असां उनखे पंहिंजे हिसाब सां वठंदासीं। त हाणे अलफ़ ठीकु आहे, अलिफ़ अरबी लफ़्ज़ आहे ऐं उहो उते उनजो नालो आहे हिकिड़े अखर जो, इहो आहे लोगोग्राम, छो पूरो नालो आहे न अलिफ़, उनजी मानाऊं बि आहिनि। अलिफ़ जी हज़ार जी माना में बि आहे अरबी में, घणियूं माना ॿ टे चारि मानाऊं आहिनि। त इहे लोगोग्राम असां पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ वठंदासीं, इन करे जिन खे था चऊं अलफ़, अलफ़ ठीकु आहे न। उन खां पोइ जीम, लफ़्ज़ जीम आहे पर असां था चऊं जीम, ठीकु आहे न। वरी अरबीअ जा दाल आहे लफ़्ज़ दाल, पर सिंधी में असां छा चवंदासीं हिनखे दाल, दाल, द जो आवाज़ु आहे सिंपल। हाणे जेको ध आहे न, धे धोबी, उहो असांजो पंहिंजो आवाज़ु आहे। इन जे करे असां हुनखे पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ उचारींदासीं, दाल वांगुरु न उचारींदासीं। उहो अरबी जो ठीकु आहे, असां हुनखे साॻी सूरत में रखूं था पिया, पर जॾहिं जेको धे आहे न,
ध जो आवाज़ु उनखे असां धे था चऊं, उनखे धाल न चवंदासीं, छो धाल ओॾो जेको आयो आहे त उहो जेको अरबीअ में ओॾो त धाल आयो ई कोन्हे को न, दाल आयो आहे, दाल खां पोइ ज़ाल आयो आहे, ज़ाल ज़ाल ज़रे सां ज़ाल उहो ओॾो आयो आहे, त इन जे करे असां उनजा कोन था मटायूं। पर जेके ॿिया अखर जेके असां हिन में एड कया आहिनि, ॿिया आवाज़ हिन में जेके एड थियल आहिनि असांजी ॿोलीअ जा, ॿोलीअ जे निस्बत सां, इन जे करे असां हुनजो उचार असां उन नमूने सां वठंदासीं, ठीकु आहे न। इन करे हिकिड़ो दाल थियो होॾो आयो, असां हुनखे दाल, हाणे धे धोबी जेका आहे ध जो आवाज़ु, इहो असां पंहिंजे मिज़ाज जे मुताबिक़ हिनखे वठंदासीं त इहो थींदो धे। जीअं बे था पढ़ूं, पर तव्हां क़ाइदे में था पढ़ो पा, पर असां था हिनखे सिंधीअ में छा चऊं बे। अहिड़े नमूने सां हीउ जेको धे आहे, ध जो आवाज़ु हिनखे धे पढ़ंदासीं, धे चवंदासीं। ऐं हे जेको ॾे जो आहे, ॾाल न चवंदासीं, छो त ॾाल ओॾो त कोन आयो जो दाल जी सूरत में हुजे, असां हिनखे ॾे चवंदासीं। डे बि ओॾो कोन्हे को, डे चवंदासीं। ढे बि कोन्हे, ढे चवंदासीं। पर ज़ाल ज़रो जेको आहे न, ज़ाल उहो अरबीअ मां आयो आहे, इन करे उन जो असां नालो नथा मटायूं, उहो साॻी सूरत में रखंदासीं। माना दाल ऐं ज़ाल ज़ाल उहे साॻी सूरत में रहंदा, साॻी नाले सां रहंदा। बाक़ी जेके ॿिया अखर आहिनि उहे असां पंहिंजे ॿोली जे मिज़ाज जे मुताबिक़ सेलेबोग्राम में इस्तेमालु कंदासीं, माना हुनजो सेलेबोग्राम ठाहींदासीं, ठीकु आहे न। त अहिड़े नमूने सां दाल, पोइ धे ॾे ढे ढे, वरी ज़ाल, वरी रे जेका आहे उहो थोरो होॾे रा था चवनि, असां रे था चऊं, उहो साॻी वठंदासीं। रे ज़े सीन, हाणे उहो सीन असां सिंधी में सीन चऊं, असां वटि त आख़िरी ज़ेर ज़बर हूंदी आहे न लफ़्ज़नि में, चवंदासीं सीन शीन। हाणे इहे लोगोग्राम आहिनि, सेलेबोग्राम न आहिनि। सीन शीन स्वाद तुए ज़ुए एन गैन। हाणे इहा फे जेका आहे इहो आहे सेलेबोग्राम, फे फे। हाणे इहो फे ऐं फे जेका आहे, इहे ॿ अखर जहिड़ो को ॿिन्ही जी ॿेड़ी ऐं मुंडी साॻी आहे, अखरनि जी तब्दीली आहे, पर इहे आवाज़ हिक ॿिए जा वेझा आवाज़ न आहिनि, हिकिड़े गिरोह जा आवाज़ न आहिनि। फ जो जेको आवाज़ु आहे, हेठियो चप मथियां ॾंद मिलाए मखरज ठाहे ऐं पोइ जेको आवाज़ु कढंदासीं त थींदो फ। इन करे पढ़िबो, हिनखे सेलेबोग्राम में पढ़िबो फे फे। पर हीउ जेको फे फीथो आहे न, इहो पे जो एस्पायरेट साउंड आहे, प जो, त हिनखे ॿ चप मिलाए फे फे नालो ईअं वठिबो। हाणे इहो काफ़, हिकिड़ो काफ़ कलम जेको चऊं था, उहो हल्की आहे, हा हा। हाणे अहिड़े अंदाज़ सां कढणु इहो ज़ाहिर असांजे लाइ मुश्किल आहे, वेही सां ज़ोर ॾियूं भई ॻाल्हाए बि कोन था सघूं, तंहिंजे करे इहो ॿारनि ते बि ज़ोर कोन ॾिबो आहे, नेचुरल ॾिसबो आहे ॿोलीअ खे। असांजा आवाज़ ॿिया कढी सघनि था, जिन खे मिसाल सदी थी वई आहे, असां गॾु पिया था रहनि, उहे असांजा आवाज़ कोन था कढी सघनि, माना इहो नेचुरल आहे, ठीकु आहे न। त इन जे करे इन्हनि शयुनि ते ज़ोर ॾियण जी बि घणी ज़रूरत न हूंदी आहे। कोशिशि कयो त उन में फ़र्क़ु हुजनि, जीअं नंढी है वॾी है जो फ़र्क़ु थी वियो, ज़े जो फ़र्क़ु थी वियो, ज़े ज़ंजीर आहे, ज़ ऐं ज़ाल ज़रो आहे, व ॾंदनि वारो आवाज़ु, ज़ुबान ॾंद, व ज़ाल ज़रो। पर असां त ज़े वारो आवाज़ु कढंदा आहियूं, पोइ इन में को हर्ज़ु कोन्हे को, इन में मसइलो कोन्हे। पर मसइलो किथे थींदो, हाणे तव्हां इहो सोचींदा हूंदो त इहे असां पटीअ में छो था रखूं, इहो वरी सूरत ख़ती जो मसइलो थींदो आहे, जॾहिं लिखंदा आहियूं न लफ़्ज़, उन में मसइलो थींदो आहे। मिसाल तौर ते कसरत, कसरत माना घणाई से सवाब सां, कसरत कसरत, हा घणाई। पर जे सीन सां कसरत, उहो कसर मां वरितल आहे, कसर माना टोड़णु, कसरत वर्ज़िश कबी आहे न, त थी वियो कसरत। पर आवाज़ ॿिन्ही जो साॻियो था वठूं, ठीकु आहे। पोइ भला असां से सवाब खे कढी सीन ॾियूं, इन सां छा थींदो त माना में
माना में मसइलो थींदो असांजे माना लफ़्ज़ जी मानवी जेका फ़र्क़ु आहे उहो वाज़ियो न थी सघंदो। इन करे सूरत ख़ती में इन शइ जो रखणु ज़रूरी आहे। ॾिसो सूरत ख़ती उहा शइ आहे या ऑर्थोग्राफी जेके चऊं दुनिया जी सभिनी ॿोलियुनि में ईअं आहे। हाणे ॾिसो इंग्लिश में छा आवाज़नि जे बुनियाद ते हलंदो आहे सिलसिलो? न, तव्हां लफ़्ज़नि जा वेही रटा कंदा आहियो, रटा कंदा आहियो न। मिसाल काफ़ जो आवाज़ु कढणो आहे के मां निकिरंदो, काफ़ जो आवाज़ु कढणो आहे सी मां निकिरंदो, काफ़ जो आवाज़ु कढणो आहे सी के मां निकिरंदो, काफ़ जो आवाज़ु कढणो आहे सी क्यू मां निकिरंदो, ख़ाली क्यू मां निकिरंदो, जी एच मां बि निकिरंदो आहे, जी एच मां बि निकिरंदो। हाणे तव्हां छा चवंदो त इहो माना इहा शइ ईअं सम्झो त सूरत ख़ती या ऑर्थोग्राफी रटे जे बुनियाद ते हूंदी आहे, प्रैक्टिस जे बुनियाद ते हूंदी आहे। प्रैक्टिस कबी आहे त तॾहिं वञी ज़हन में वेंदा आहिनि। त इन जे लाइ इहे दुनिया जी सभिनी ॿोलियुनि में जी सूरत ख़ती सां इहे मसइला हूंदा आहिनि। ठीकु आहे न। त इन जे लाइ इहे असां माना जेके आवाज़ असांजी ॿोली में अची विया आहिनि, नाला अची विया आहिनि, ॿोली जा असर आहिनि थियनि था। इन जे करे हिननि आवाज़नि खे हिन वक़्तु कढणु या हिन वक़्तु कढण जे लाइ सोचणु मुंहिंजे ख़्याल में बेवकूफ़ी आहे। छो त इहा असांजी ॿोली में शयूं अची वियूं आहिनि, असांजे ॿोलीअ में लफ़्ज़ अची विया आहिनि, अरबी लफ़्ज़ असांजा थी विया आहिनि, असांजा थी विया आहिनि न, अंग्रेज़ी लफ़्ज़ असांजा थी विया आहिनि। कीअं असांजा थिया आहिनि? ज़ेर ज़बरो सां हुनजी मटाए छॾियूंसीं, असां पंहिंजे इस्तेमाल में आणियूं था, पंहिंजे यूज़ में जॾहिं आणियूं था। मिसाल अवाम लफ़्ज़ अवाम अरबी लफ़्ज़ आहे न, त पेश रुगो असां कॾहिं कॾहिं इहो इस्तेमाल में शहरी ॿोली जे असर करे असांजी अवाम चवंदा आहियूं न, अवाम बिगड़जी वई आहे न, अवाम बिगड़जी वियो आहे, असांजो अवाम चइबो। त इहे अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ जेके धारी ॿोली मां आणियूं था, पोइ कॾहिं कॾहिं असां हुनखे पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ ज़ेर ज़बूर ॾींदा आहियूं त जहिड़ो करो असांजी ॿोली जो थी थो वञे। हाणे हुनखे ॿोलीअ मां कढणु, अंग्रेज़ी दुनिया जी मशहूरु ऐं पंहिंजो कुशादी ॿोली सॾिजे थी, अलाए केतिरियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ अथसि। ईअं आहे न, नाइट खे NIGHT नाइट के सां बि लिखनि था, आवाज़ साॻियो ई माना फ़र्क़ु थी वियो। माना जंहिं ॿोलीअ मां उहे लफ़्ज़ खणी था अचनि उन जी शकिल नथा मटाइनि।